ऐसो नहीं जन्मा जग माही। रामायण जा वचन। प्रभुता पाए जाए मद नाही। जेकी पद मिले, शक्ति मिले, ऐश्वर्य मिले, राजपाट मिले, ऐं अहंकार न अचे, अहिड़ो कोई पैदा ही न थियो आहे। या तो कोई संत महात्मा हूंदो, भगवान जो प्यारो हूंदो, कोई दशरथ महाराज, कोई जनक महाराज, युधिष्ठिर महाराज, अम्बरीश महाराज, की राजा भी हुजे ऐं हथ हीअं हुजनि, कोई भक्त हुजे। बाक़ी साधारण माण्हूअ जी ॻाल्हि आहे। रामायण जा वचन ये दिल ते लिखी रखो। ये वचन यादि करण सां अहंकार टुटंदो आहे। अहंकार अचण महिल ये वचन उनखे रोकींदा आहिनि। ये बाढ़ पाणीअ खे हिकदमि दीवार रोके वठंदी आहे, बांध रोके वठंदो आहे। त अहिड़ी तरह सां अहंकार खे ही शास्त्रनि जा, संतनि जा, परमात्मा जा वचन ई रोके सघंदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण। मिली करे चवायो कि ऐसो नहीं जन्मा जग माही। 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 प्रभुता पाहे जाहे मद नाही। प्रभुता पाए जाए मद नाही। प्रभुता पाहे जाहे मद नाही। प्रभुता यानी धन दौलत मिली वञे, अरबपति ठही वञे, करोड़पति ठही वञे, नेता ठही वञे, यश कीर्ति थी वञे, ऐं उनखे अहंकार न अचे। ज़बान सां कुझु बि चए, लेकिन भीतर अहंकार जो पहाड़ जमा थी वेंदो आहे। चओ हरे राम।